त सिंध जे मुख़्तलिफ़ इलाइक़नि में तेज़ हवा सां गॾु बरसाति पई आहे। मटियारी टंडो आदम उॾेरोलाल न्यू सैदाबाद में किथे हल्की त किथे तेज़ बरसाति पई आहे। अवांखे ॿुधायूं त खैरापुर नाथनशाह मांझंद सन मंज़ूराबाद में बि मींहुं वसियो आहे। गाजी खोड़ ऐं भर पासे वारनि इलाइक़नि में बि बरसाति पई आहे। गर्मी जो ज़ोर टुटी वियो आहे। ख़बर अवांखे ॾियूं त सिंध जे मुख़्तलिफ़ इलाइक़नि में किथे तेज़ त किथे हल्की बरसाति पई आहे। मटियारी टंडो आदम उॾेरोलाल न्यू सैदाबाद में किथे हल्की त किथे तेज़ बरसाति पई आहे। खैरापुर नाथनशाह मांझंद सन मंज़ूराबाद में मींहं जो वसकारो थियो आहे। गाजी खोड़ ऐं भर पासे वारनि इलाइक़नि में बि वसकारो थियो। गर्मी जो ज़ोर टुटी वियो आहे। अहम ख़बर आहे त सिंध जे मुख़्तलिफ़ इलाइक़नि में तेज़ हवा सां गॾु बरसाति पई आहे। मटियारी टंडो आदम उॾेरोलाल न्यू सैदाबाद में किथे हल्की त किथे तेज़ बरसाति पई आहे। खैरापुर नाथनशाह मांझंद सन मंज़ूराबाद में बि वसकारो थियो आहे। गाजी खोड़ ऐं भर पासे वारनि इलाइक़नि में बरसाति पई आहे। इन हवाले सां लाइन ते मौजूद आहे मटियारी खां अब्दुल गफूर। जी अब्दुल गफूर, तफ़सीली जो बरसाति पई आहे। जी हिते ॿुधाए थो हलां त जेको आहे मंझंदि जो खां वठी जेको आहे हाला ऐं भिटशाह समेत ज़िले भर जे मुख़्तलिफ़ इलाइक़नि में जेको तेज़ हवा सां गॾु जेको ओचितो बरसाति पवण जे सबबि शहर जे मुख़्तलिफ़ शहरनि ऐं घाटियुनि में जेको आहे गंदो पाणीअ सां गॾु गॾु जेको आहे घाटनि जो नंढो गंदो पाणी जेको शहर में जमा थी वियो आहे। ऐं हिते जेको जेको बिजली जो इंतिज़ाम पिणु जेको तमामु घणो मुतासिर थियो आहे। ऐं तेज़ हवा लॻण सबबि जेको आहे नेशनल हाईवे ते लॻल साइन बोर्ड किरण सबबि जेको आहे 2 माण्हुनि जे ज़ख़्मी हुजण पिणु इतला मिलिया जॾहिं चइनि गाॾियुनि शीशा पिणु टुटा आहिनि। हिते तव्हांखे ॿुधाईंदो हलां त बरसाति तेज़ हुअण सबबि जेको म्यूनिसिपल कमेटी हाला पारां जेको आहे सो पोइ म्यूनिसिपल कमेटी चेयरमैन गुलमंद पवार पारां जेको पोरी शहर में एमरजेंसी नाफ़िज़ कंदे शहर में सफ़ाई अमले खे मोकल रद्द कंदे शहर में गटर जो पाणी जेको निकाल करण जो सिलसिलो जारी कई छॾियो आहे। जॾहिं ॿिए तरफ़ जेको आहे सो लाइट बिजली बंदि हुजण सबबि जेको आहे पंपिंग मशीनूं जेके डीज़ल ते हलाए शहर मां पाणी निकालो अमल शुरू कयो वियो आहे। हिते मटियारी शहर जे मुख़्तलिफ़ इलाइक़े में अञा जेको गंदो पाणी रोड ते मौजूदु आहे। शहरी तमामु घणा परेशान आहिनि। ऐं खैबर में शहरनि जेको आहे तमामु घणो शहरनि ॿाहिरां जेको आहे गंदो पाणी निकाल न करण सबबि जेको आहे शहरनि टाउन चेयरमैन जे ख़िलाफ़ सख़्तु एहतिजाज ऐं नारेबाज़ी पिणु कंदे हुन मुतालबो कयो त शहर में गंद सफ़ाई जो अमल जारी कयो वञे। वॾी महिरबानी अपडेट करण लाइ अब्दुल गफूर मेमून। अवांखे ॿुधायो त सिंध जे मुख़्तलिफ़ इलाइक़नि में तेज़ हवा सां गॾु बरसाति पई आहे। मटियारी टंडो आदम उॾेरोलाल न्यू सैदाबाद में किथे हल्की त किथे तेज़ बरसाति पई आहे। बरसाति खां पोइ मुख़्तलिफ़ इलाइक़नि मां बिजली गाइब थी वई आहे। खैरापुर नाथनशाह मांझंद सन मंज़ूराबाद में मींहं जो वसकारो थियो आहे। गाजी खोड़ ऐं भर पासे वारनि इलाइक़नि में बि बरसाति पई। गर्मी जो ज़ोर टुटी वियो आहे।